प्रेस क्लब अॻियां मौजूद आहियूं नाज़रीन। पैरामेडिकल स्टाफ मुलाज़िमन जेको आहे बिलावल मेडिकल अस्पताल खां रिस्क अलाउंस ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी रैली कढी लॉन्ग मार्च करे प्रेस क्लब अॻियां धरणो हुयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। 14 अक्टूबर ते सरकार हेल्थ रिस्क अलाउंस जो नोटिफिकेशन कढी बंद करे छॾियो आहे, जेको हेल्थ केयर वर्कर्स सां तमामु वॾी नाइंसाफ़ी। असांजे हेल्थ केयर एम्प्लॉइज़ जो रिस्क अलाउंस फौरन बहाल करे उनजी नोटिफिकेशन जारी कई वञे ऐं पैरामेडिकल स्टाफ ऐं नर्सिंग स्टाफ जो सर्विस स्ट्रक्चर ऐं टाइम स्केल बहाल कयो वञे। 29 ॾींहं थिया आहिनि असांजे पुरमन एहतिजाज पिया हलनि। लेडी हेल्थ वर्कर पैरामेडिकल ते तशदुद कयो आहे, उनजी असीं मज़म्मत था करियूं। असांजा जेके टे मुतालबा आहिनि, टाइम स्केल, सर्विस स्ट्रक्चर ऐं असांजो जेके हेल्थ प्रोविजन अलाउंस, इहो जल्द में जल्द मंज़ूर कयो वञे ऐं रिस्क अलाउंस जेको असांजे हेल्थ डिपार्टमेंट में मुलाज़िम बेचैनी ख़तमु कयो वञे। जेको असांजो हेल्थ रिस्क अलाउंस बंदि कयो वियो आहे उहो असांजो नोटिफिकेशन जारी कयो। इहो असांजो बुनियादी हक़ आहे। सिर्फ़ु इहो न आहे त कोविड आहे। असांजा पैरामेडिक्स डॉक्टर LHW असां LHS सदाईं रिस्क में आहियूं। असां पंहिंजो पुरमन एहतिजाज रिकॉर्ड करे सघूं था, जेको असांजो जमहूरी हक़ आहे। उन जमहूरी हक़ लाइ असां जॾहिं कराची उते वियासीं, उते असांजे बेरहमाना तशदुद कयो वियो। LHW अरेस्ट थियूं, जेका इंतिहाई नामुनासिब ॻाल्हि त हेल्थ अलाउंस उहो असांखे ॾिनो वञे, जेको असांजो बुनियादी हक़ आहे। उन खां पोइ टाइम स्केल ऐं सर्विस स्ट्रक्चर ॾिना वञनि, जेके ॿियनि सूबनि में ॾिना वञनि था, सिर्फ़ु सिंध में कोन ॾिना विया आहिनि। हेल्थ रिस्क अलाउंस हिन अहिड़ी महांगाई जे बौतान में कटियो आहे त इहा वॾी नाइंसाफ़ी आहे। अलाउंस असांखे ॾिनो वञे ऐं तमामु घणी महांगाई में असांजो जेको असांजे पघारुनि में माना जेको आहे नज़िम कयो वञे। असांजो रिस्क अलाउंस असांजे LHW सां जेको ज़ुल्म थियो कराची में, उन ते तशदुद थियो ऐं उन ते लाठी चार्ज थी ऐं उन्हनि ते मथां जेको पाणी हयो वियो, त असां उनजी सख़्तु मज़म्मत कयूं था। जी नाज़रीन, तव्हां हिते पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुनजो चवणु आहे त फौरी तौर ते रिस्क अलाउंस ऐं ॿिया मुतालबा मञिया वञनि, न त हीउ एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन सरमद गुल सां गॾु लतीफ़ शेरो, KTN न्यूज़, कोटड़ी।